हुनजे भाउ खे बि अगवा कयो वियो आहे ऐं जीजी गुलनार जी का बि ख़बर नथी पए। हाणे इहा जांच तूं ऐं तव्हां छोरा करे ॾियो त आख़िर जीजी गुलनार वई करे ऐं हुनजे भाउ खे अगवा करण में कंहिंजा हथ आहे। न साईं, मुंहिंजी भेण मुंहिंजे घर जी इज़त हुई, हाणे उहा अव्हांजी गैरत आहे ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजी गैरत खे वॼाईंदव कोन। तव्हां हिकिड़े कपिड़े में मुंहिंजी भेण खे वठी वञो, मूंखे कोई इतराज़ न आहे, पर निकाह खां अॻु मुंहिंजे नियापो करे को हमरा मोकिलिजो, तव्हांखे असां बिल्कुलु तयारु मिलंदासीं। तो वटि सिर्फ़ु 2 ॾींहं आहिनि, 3 ॾींहं अची उहे सभु ॻाल्हियूं तूं मुंहिंजे साम्हूं रखंदे जेके मां ॿुधणु चाहियां थो। जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हियुनि में मूंखे ज़रे बराबरि बि कूड़ जो शक थियो त मां तुंहिंजा अहिड़ा त पुछड़ा हाल कंदुसि जो राज ॾिसंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त सांवल चाकर खान वटि हली ईंदो ऐं सांवल चाकर खान खे चवंदो त जेका मुंहिंजी इज़त हुई जाने मुंहिंजी भेण, हाणे मां उहा तुंहिंजे नाले थो कयां, तुंहिंजी इज़त आहे, हाणे तोखे माना भरम रखिणो आहे असांजो ऐं असांजी सचाईअ जी तोखे हाणे ख़बर पवंदी। मां तोखे माना सांवल जेको आहे त हुतां किथे वञी करे चाकर खान खे पंहिंजी भेण जो जेको आहे संग ॾींदो ऐं हुनजे नाले कंदो पंहिंजी भेण जो संग। दोस्तों त नेक्स्ट एपिसोड ज़बरदस्त थियण वारो आहे दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में सिकूअ खे चाकर खान घुराए करे चवंदो त जेके बि मां तोखां सवाल पुछंदुसि त हुननि जा सही जवाब तोखे ॾियणा पवंदा। जे अगरि तो सही जवाबु को बि न ॾिनो त मां तुंहिंजो उहो असरु कंदुमि जो तुंहिंजूं 7 नसलूं यादि कंदियूं। सिकूअ खे हुतां किथे घुराए करे चवंदो त फलाणे टाइम ते मां तोखे घुराईंदुमि, पंहिंजे ज़हन खे तयारु करे छॾ ऐं मां तोखां जेके बि सवाल पुछां त मूंखे सही जवाबु ॾियणा आहिनि तोखे। ऐं ॿिए पासे मां दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चाकर खान नौकरानी गुलनार जी ॻोल्हा कंदे कंदे संदसि भाउ महर जे घर बि पहुतो, जिते हुनखे महर बि नज़र न आयो। हाणे हुनखे शक आहे त जेके गुलनार जा दुश्मन आहिनि, यानी रावल खान खे ज़हर ॾींदे जेको आहे गुलनार हुननि खे सुञातो आहे, ॾिठो आहे, तंहिंजे करे हू दुश्मन हुनजे पोयूं लॻी विया आहिनि। हाणे जेको आहे त रूंडे खे जेको आहे त हुनजे पोयूं लॻाईंदो त हुनजो भाउ बि घुमाए ऐं गुलनार बि घुमाए। त तूं पंहिंजे छोकिरनि खे चओ त हुनजी जांचा कनि त गुलनार जो आख़िरकार दुश्मन केरु आहे। चाकर खान खे इहा ख़बर ई न आहे त गुलनार जा असुली दुश्मन इहे ई आहिनि जेके आहिनि त रूंडे वारा ऐं जेको आहे त जाबर वारा। पर मां तव्हांखे एतिरो ॿुधाईंदो हलां त चाकर खान खे इहा ख़बर पइजी चुकी आहे त गुलनार खे सॼी ख़बर आहे त रावल खान खे ज़हर कंहिं ॾिनो आहे। ऐं हिन में बि जेको आहे त रूंडे खे जेको चवंदो त तूं माना हुनजे भाउ महर ऐं संदसि जेको आहे भेण जी ॻोल्हा कर, त हिन में बि का चाकर खान जी चाल ई हूंदी जेका माना रूंडे सां हू खेॾंदो दोस्तों। छो त चाकर खान हिकु शातिर माण्हू आहे ऐं हू को बि माना अहिड़ो कमु न कंदो जेको संदसि नुक़सानु ॾिए। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।